जेकबाबाद जे सदर थाणे जी हद ॻोठ सोणो रिंद भरिसां उस्ता मोहम्मद खां जेकबाबाद ईंदड़ कार गाॾी सां शदीद कोहीड़े सबबि हादसो पेश आयो आहे, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद में रोड हादसो कोविड जे करे पेश थियो आहे। ॻोठ सुहिणो ख़ान रिंद जे उतां जा जेके रहवासी आहिनि, कार में जेके सवार उन्हनि जो रोड हादसो पेश थियो आहे, जंहिंमें जो के 10 मुसाफ़िर जेके आहिनि शदीद ज़ख़्मी आहिनि। उन्हनि में ज़ख़्मियुनि में जेको आहे शामिल आहे दरिया ख़ान, हाजी नसरुल्ला, ज़ैनब ख़ातून, कामरान, उन सां गॾु आरिफ़ ऐं ॿिया केतिरा ई जेके आहिनि ज़ख़्मी जेके आहिनि थिया आहिनि। होॾां अव्हांखे इहो ॿुधायां त जंहिंमें ज़ख़्मी आहिनि उन्हनि माण्हुनि खे पुलिस जेका आहे सिविल अस्पताल खणी आई आहे। जेके शदीद ज़ख़्मी जेके माण्हू हुजण जे करे उन्हनि खे जेको आहे लाड़काणो ओॾां जेको आहे रवानो करायो वियो आहे। जी, महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।